अल ख़िदमत फाउंडेशन हैदराबाद पारां ग़िज़ा डोनर कॉन्फ्रेंस जे उनवान हेठि हिकु मक़ामी हाल में प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम जो मक़सदु वधि खां वधि फंड गॾु करे फ़लस्तीन जे मुस्लमाननि जी मदद कई वञे। प्रोग्राम जी शुरूआति क़ुरान पाक जी तिलावत सां हाफ़िज़ ताहिर कुरैशी पढ़ी कई। उन खां पोइ नात पढ़ण लाइ बिलाल चिश्ती खे घुरायो वियो, जंहिं नात मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ी हाल में वेठल अवाम ते वजद तारी करे छॾियो। हुन खां पोइ नायब सदर अल ख़िदमत फाउंडेशन हैदराबाद अफ़ज़ाल अज़ीम फ़लस्तीनी मुस्लमाननि जे हक़ में हिकु बहितरीनु नज़म पिणु पढ़ी। डॉक्टर सैफुर रहमान सदर अल ख़िदमत फाउंडेशन हैदराबाद ख़िताब कंदे चयो त अॼु असां ही प्रोग्राम ग़िज़ा डोनर कॉन्फ्रेंस जे उनवान तहत कोठायो आहे, जंहिंजो असुलु मक़सदु त वधि खां वधि फंड गॾु करे फ़लस्तीनी मुस्लमाननि ॾांहुं उमाणियूं। हिन चयो त फ़लस्तीन जे मुस्लमाननि ते इज़राइल अमेरिका जे चवण ते एॾो वॾो ज़ुल्म करे रहियो आहे। हुन वधीक चयो त जिते हिकु निमाज़ पढ़ण जो सवाबु 1000 निमाज़ पढ़ण जे बराबरि आहे। हुन वधीक चयो त आउं सलाम पेश थो कयां फ़लस्तीन जे उन्हनि मासूम ॿारनि खे जेके वॾी बहादुरी ऐं दिलेरीअ सां पंहिंजी क़ुर्बानी ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त OIC हिकु ड्रामो आहे। हुन खां पोइ महमूद अहमद राजपूत ख़िताब कंदे चयो त अॼु हिन मुश्किल घड़ीअ में फ़लस्तीन जे मुस्लमाननि खे असां मुस्लमाननि जी मदद जी सख़्तु ज़रूरत आहे त असीं उन्हनि मज़लूम फ़लस्तीनियुनि जी वधि खां वधि मदद कयूं। हुन चयो त पाकिस्तान तक़रीबन 25 करोड़ खां वधीक आबादी रखंदड़ मुल्क आहे, जंहिं में रैलियूं ऐं जलसा करे इज़राइल ऐं अमेरिका ते प्रेशर विझी सघूं था। गस्टा सिंध जे सदर महमूद चौहान चयो त मां हिन डोनर कॉन्फ्रेंस कोठाइण वारनि खे सलाम पेश थो कयां ऐं आउं उस्तादनि जे तरफ़ां ऐं शागिर्दनि जे तरफ़ां वधि खां वधि फंड डोनेशन गॾु कयो वेंदो। ताजिर आसिफ़ मेमन चयो त असां वधि खां वधि ताउन कंदासीं। फंड गॾु करण जे लाइ अल ख़िदमत सिंध जे नायब सदर मोहम्मद यूनुस चयो त फ़लस्तीन जी आबादी 25 लखनि खां मथे आहे, जिते स्कूलनि, इस्पतालुनि ऐं मस्जिदनि जे मथां हमला पिया थियनि। हुन चयो त तक़रीबन 5 NGOs जे ताउन सां 50 करोड़ खां मथे रक़म ऐं ॿियो घणो सामान मोकिलियो वियो आहे। जमायत इस्लामी अमीर ज़िला हैदराबाद अब्दुल वहीद ख़िताब कंदे चयो त अल ख़िदमत हैदराबाद वारनि खे आउं सलाम पेश थो कयां, जिन ग़िज़ा डोनर कॉन्फ्रेंस जो एहतमाम कयो आहे। हुन चयो त दुनिया जे 57 इस्लामी मुल्कनि जा सरबराह अमेरिका खां डिॼनि था, पर आउं यकीन सां चवां थो त अल्लाह पाक मज़लूम मुस्लमान फ़लस्तीनियुनि जी ग़ैब सां मदद कंदो ऐं इंशा अल्लाह मुस्लमाननि जी फतह थींदी। आख़िर में जेको फंड गॾु कयो कैश जी सूरत में, उन जो अंगु टोटल तक़रीबन 82,15,810 रुपया गॾु कया विया। रिपोर्ट मोहम्मद शाहिद कुबर, इबरत न्यूज़ हैदराबाद।